नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छन्ने खां ख़बर ॾींदा हलूं त काछी जे ॻोठ सावड़ो में वबाई बीमारी फैलजण सबबि 3 ॾींहनि दौरान 12 बकरियूं मरी वियूं। ॻोठ में क़ाइम बेसिक हेल्थ यूनिट में मुक़रर डॉक्टर ड्यूटी तां गायब रहण जे करे ॻोठ इलाइक़े में काफ़ी सालनि खां का बि वैक्सीन न थी सघी है। ॻोठाणा मोहम्मद हनीफ़, दौलत खान ऐं ॿिनि जो चवणु आहे त काफ़ी सालनि खां लाइव स्टॉक तरफ़ां ॻोठ तोड़े इलाइक़े में केतिरनि ई सालनि खां का बि वैक्सीन न कराई वई है। BHU सावड़ो जे सेंटर ते वञण स्टाफ बदिरां इन सेंटर खे ताला नज़र अचनि था। हिननि जो वधीक चवणु आहे त चौपायो माल मरण सबबि लखें रुपयनि जो माली नुक़सान थियो, जंहिंजो अज़ालो थियणु घुरिजे। ॻोठाणनि तक जे चूंडियल MPA सैयद सालेह शाह जीलानी खे मुतालबो कंदे घुर कई त जल्द खां जल्द बेसिक हेल्थ यूनिट ते गैर हाज़िर रहंदड़ मुलाज़िम ख़िलाफ़ नोटिस वठी लाइव स्टॉक तरफ़ां इलाइक़े अंदरि वक़्त सर थींदड़ वैक्सीन कराए वधीक चौपायो माल मरण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।